नाज़िम ڪنڈيارو में हतार बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े सबब हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर ममताज मलाह। जी ममताज, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, क़ंडियारो भरिसां ॻोठ आहे खमीसो हतार, जिते हतार बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में मस्जिद जे प्लाट जे मालिक सां झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में लटूं मुकूं लठियूं लॻण करे हिकु 45 साला शख़्स आहे मोहम्मद अमीन हतार जेको मारिजी वियो आहे। फौजीअ जो लाश हिन वक़्तु पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल क़ंडियारो आंदो वियो आहे, जिते फौजीअ खे पोस्टमार्टम कयो वेंदो। होॾां क़त्ल जे इल्ज़ाम हेठां आयल ॿी धुर पारां उहो बि ॿुधायो वञे त फौत थी वियल शख़्स अमीन हतार खे झेड़े दौरान अटैक थियो आहे, जंहिं सबबु संदसि मौत वाक़िए थियो आहे। जंहिं सबबु होॾां क़ंडियारो पुलिस जाइ वारदात ते पहुची फौजीअ जो लाश तालका अस्पताल क़ंडियारो आंदो, जिते क़ंडियारो पुलिस महिरानदीअ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हिन क़त्ल जी जेका जांच शफ़ाफ़ कई वेंदी, जंहिं हिन वक़्तु ताईं अञा ताईं वाक़िए जो को बि केस वग़ैरह दाख़िल न थी सघियो आहे, न ई का गिरफ़्तारी अमल थी सघी आहे। जी ममताज, तव्हांजी महिरबानी।